साजिद साजिद भी तो सही कारी वनी छा गाल है कजल अच्छा हेडा वे त मां तो बुधाया हलिया गाल कर कजल गाल कहे पर शकी न थी जाए छो कोई एड़ो मसलो थियो आहे जो मसलो यो आहे त मां तो सा प्यार थी क्या ई तू छा थी चई कजल हाँ साजिद मुखे तो सा प्यार थी वयो आहे न पी कया पर ख्वाब में अची वे तू घट मथा आए ए वारन मथा हाथ फेरियो बस पोए वो छा थियो कजल अगते न पुछ साजिद छो जो ख्वाब में एड़ी हरकतियों थियूं तोखा एड़ी केड़ी हरकत थी नक में भूली परण हरकत नाही चेहरे ता वार परे करण या हरकत नाही चीच में चकहण या हरकत नाही ये सब कुछ छाए साजिद जरे दिल जा धागा गंढवा आहिनि त ख्वाबनि जूं दरियूं खुलंदियूं आहिनि मूं त कॾहिं सोचियो बि न हुयो त तूं कंहिं रस्ते वेंदड़ मुसाफ़िर खे सॾु करे भर में विहारीं पाड़ेसिरी प्यारा हूंदा आहिनि भले अंगण अलॻि हुजनि दिलियूं त दीवारूं टपी महबूबनि सां मिलंदियूं आहिनि ख़बर न आहे मां जाग में आहियां या निंड में यकीन नथो अचे कजल किंजर जे कहिड़े किनारे ते बीठो आहियां जो अॼु ज़िंदगीअ में पहिरियों भेरो कंहिं ओठे जी हीर महसूस पियो कयां जंहिंमें राबेलनि जी महकार पई महसूस थिए ॿुधाए 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 न मुंहिंजा महबूब ही तो ख्वाब ॾिसी रहियो आहे
अॼु मेंदरे जी कोक कर करे छॾी। तूं अॼु उन तोते खे मारे छॾियो जंहिंजी ज़बान ते तुंहिंजो न हुयो। मेंद्रा ही तू छा चई रहियो आहे? मां त हर ककरीअ सां तुंहिंजी नीह जूं पचारूं पे कयूं, पर अॼु ख़बर पई रतन जो त गुल में सूंह आहे पर सुराण न आहे। तुंहिंजो आशिक़ मारियां थो कजल, माफ़ कजल। कहिड़नि सोचनि में गुम आहीं साजिद? ज़िंदगीअ जूं घड़ियूं डिघियूं थींदियूं थी वञनि। इहे ॻाल्हियूं उहे कंदा आहिनि जिन खे इश्क जी चोट लॻल हूंदी आहे। कुझु वक़्तु मूंसां बि इहो ई पसंदि थियो हो। तो त पंहिंजी मोहबत ऐं मंज़िल माणी, असीं पंहिंजी हसरतुनि में नाकाम रहियासीं। वारीअ जे घर जीअं जेको छोलीअ सां रही वेंदो आहे। तुंहिंजो ख़ामोश इश्क शायदि मुंहिंजी चाहत खां वॾो हो। मुंहिंजे लीड़ू थियल नीह खे लफ़्ज़नि जा बखिया न ॾे दोस्त। मूंखे ख़बर आहे चंड किथां उभरंदो आहे। तूं चंड जी ॻाल्हि छो थो करीं साजिद? इन करे त मां उन चंड जे उन टीं लकीर में सलाहियां चने सर जेका कंहिंखे बि नज़र न आहे ईंदी। दर्द जो एतिरो ओगर न उगाश, मतां ज़िंदगीअ जो फ़सुलु फहिलाए वेही। हीअ ज़िंदगी बि त न आहे चने सर जो कोहीरे में शिकिलियूं ॻोल्हियां जेकी अणपूरियूं ऐं ढकियल हुजनि। मां तुंहिंजी ख़ामोश मोहबत खे सलाम थो कयां दोस्त, जंहिं उफ़ जे उंदाह सां इश्क कयो आहे। जंहिं आरसीअ तां रोगन लथल हुजे दोस्त, उन में चहिरा नज़र किथे ईंदा आहिनि। मां बि उहो ई आईनो आहियां चने सर। रुक जो पुट ओरे रुक जो पुट माणिक मुझे भा माणिक सालन के विछोड़े जो फाकुर आहे जल्दी न तोड़ जाए माणिक
जल्दी न टूट जाए। न तो तुझे न सुरे बाजो तम परवास थी तो माणिक तम परवास थी तो मुंहिंजा मिठड़ा भाउ वरनि खां त पोइ सीनो मिलायो अथई मुंहिंजा भाउ। माणिक यार अड़े विसण वारा भी पंहिंजे वारनि ना जल्द वरंदा आहिनि भाउ। तो हेॾी जुदाई करे छॾी। अॼु दिलि खोले मयारू ॾींदासीं माणिक। अॼु दिलि खोले हिक ॿिए खे मयारू ॾींदासीं माणिक। नंढपिण जे बेवस फाटल चोले खे कहिड़ियूं मयायूं थो ॾी मुंहिंजा भाउ। जेको होश विञाए त बेहोश खे कहिड़ा जवाब ॾींदे मुंहिंजा भाउ। माणिक हिक भेरो वरी भाउ चओ माणिक। चओ माणिक हिक भेरो वरी भाउ। मुंहिंजा मिठड़ा भाउ अदा साईं। मुंहिंजे नंढपिण जो रोइण तुंहिंजो हंज ते खण उन ॾाढे किरड़ जे दुकान ते शइ वठी ॾियण सभु मूंखे यादि आहे माणिक। सभु मूंखे यादि आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ मुंहिंजा जिगर कहिड़ियूं मयारूं थो ॾी मुंहिंजा भाउ। हा मुंहिंजा भाउ मूंखे सभु यादि अथमि। मूंखे अङण ते कंडो लॻे ऐं तूं ढोरी अची मूंखे भाकुर पाई। उहो सभु मूंखे यादि आहे। उदाही में मुंहिंजो गुम थी वञण ऐं तूं रड़ियूं करे मूंखे ॻोल्ही सोरे सभु यादि आहे माणिक। बस सूर्या पुट बस छोरी चङी न आहे। बाबा अदा मयालू थो ॾे पियो। हिनखे ॿुधाए त मूंसां छा गुज़रियो आहे। इहे ॻाल्हियूं सभु उते हली कंदासीं। हलंदासीं पर पहिरियां उन खपर थाणे लजो फिर वठा पोइ खपड़ जो सीनो फाड़े उनजे लाश ते लतूं रखी आयो आहियां। रस्ते में उन्हनि जा लाश पिया अथई। छा माणिक तूं खपर खे मारिया आहे? हा भाउ जॾहिं न हुन तुंहिंजे माण जी ॻाल्हि कई मूं हुनखे अखि चिमण जी विथी न ॾिनी। तूं मिली ॼण ते न सूर्य खे ज़िंदगी मिली हाणे अच मुंहिंजा भाउ उन्हनि कातिलनि जा धड़धार कयूं जॾहिं असांजे बाबा खे मारियो हुयो। ईअं ई थींदो पुट। हाणे हितां निकिरण जी कयो। दादलो सही तो चए सूर्य। बाबा साईं राधिया मुंशी खपुर धारे चोले सुमेत मार दियो। जमीन छातो। हा बाबा साईं ख़बर पई आहे त सूर्य सभिनी खे घुमरी ॾेई छॾी। लाश सूबेदार हामिद थाणे ते खणाया हुआ। तंहिंजो मतलब त सूर्य वाकई रुक जो पुट आहे। असांखे ॿियो बंदोबस्त करणो पवंदो। त पोइ बस पंजा माण्हू घुराइणा पवंदा न त ॻाल्हि ॻिची में पइजी वेंदी। हा बदर खान तूं सही त चवीं। इन जो इहो ई हल आहे। ईअं ई करिणो पवंदो ऐं रेंजर्स खे बि घुराइणो पवंदो न त कमु ॾाढो ख़राब थी वेंदो। अड़े चरिया रेंजर्स घुराईसूं न त हिन में पंहिंजा ई करतूत ज़ाहिर थींदा। ऐं मथों जे पिकट लॻी त बदनामी असांजी थींदी असांजी। अदा पंहिंजा माण्हू घुराइणा पवंदा। ठीकु आहे त मां दोस्तनि खां हथियार बि घुरायां थो ऐं थाणे ते पुलिस नफ़री बि वधायां थो।
बाबा साईं हिन कम में देरि न थियणु घुरिजे। जेका हिते पोख पोखियल आहे सा तव्हांखे सॼी ख़बर आहे। सदा 2 ॾींहंनि में इहो कमु करायो, न त पंहिंजो भरम टुटी पवंदो। माना त हिननि जो बंदोबस्त करणो पवंदो। सुभाणे बाबा वारनि खे तव्हां ॾांहुं पियो मोकिलियां। चेट जो फ़सुल बि लही वियो आहे। तिथे चांड्रोकिन में वठिजांइ। चांड्रोकिन में छो? चवंदा आहिनि त मूमल मेंदरे सां चांड्रोकिन में मिलंदी हुई। मां बि त तुंहिंजी मूमल आहियां न मेंदरा। मां बि पंहिंजे मेंदरे सां चंड जे शुआन में मिलंदसि। हाणे त मुंहिंजी चांड्रोकी मूंसां गॾु हूंदी सॼी उमिरि लाइ। मेंदरा बहितर आहे त हाणे पंहिंजो मिलणु बंदि कयूं। छो दिलि भरिजी वई अथई या? इहो छा थो चईं? अड़े पगला, सदियूं गुज़री वञनि पोइ बि तो मां दिलि भरिजे। मां त चवंदी आहियां तूं अमृत हुजी त तोखे मां पी वञा। पोइ ईअं छो थी चई त मिलणु बंदि कयूं? वनवाह में वेहंदसि, मिलणु त बंदि थींदो न। मां इहा ई ॻाल्हि पई कयां। विच ते भित ई त आहे, निम जी टारी टपे तोखे ॾिसंदो रहंदुसि। मुंहुं ढकियल हूंदो, हाणे शादीअ ताईं पह पचाइजांइ। ॾाढी पकी आहीं ऐं सियाणी बि। घटि तूं बि नाही, मर्द त टलड़िया हूंदा आहिनि। तव्हां औरतूं बि त शातिर आहियो। मूंखे लॻे थो त जहिड़ो आहे, अचो त ॾिसो। लॻे थो त साहु अथसि, अचो त खणूं। तूं केरु आहीं बाबा? तुंहिंजो नालो छा आहे? ख़बर न आहे। कोशिश कर बचा, मां तुंहिंजो पंहिंजो आहियां। तूं कोशिश कर। मालिक या अल्लाह, तुंहिंजा लख एहसान मालिक। मूं बे औलादी खे औलाद अता कयो अथई। तुंहिंजा लख एहसान मालिक। पुट, तुंहिंजो माउ पीउ किथे आहे बाबा? बाबा मूंखे ख़बर न आहे। मां तोखे पीउ बणिजी पालींदुसि। पुट, तोखे हिते का बि तकलीफ़ न ईंदी। मुंहिंजो नालो पुट दादलो आहे। मां ही हथियार वॾेरनि जे ज़ुल्म खां खयो आहे। जेसि ताईं तूं जवान थी तेसि ताईं मां को बि अहिड़ो क़दम कोन खणंदुसि। ईअं माणिक मुंहिंजे ज़िंदगी में अची वियो। उन ॾींहुं माणिक खे पुलिस जी गोली लॻी ऐं हू दरिया में किरी पियो। जॾहिं होश में आयो त हुनजी यादाश्त वापसि अची वई ऐं सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। तव्हांजा लख थोरा, मां तव्हांजो एहसान लाहे न सघंदुसि। मूं त सम्झो हुयो मुंहिंजे भाउ खे हुननि ज़ालमनि मारे छॾियो हूंदो। अदा तूं किथे हुई? माणिक, जॾहिं ॿई विछड़ियासीं त बिलावल नाले हिकु रिठार मिलियो जंहिं मूंखे पाले जवान कयो। पोइ छा थियो अदा? रिढो चारींदे चारींदे बदले जी बाह त मुंहिंजे सीने में हुई त मूंखे ही दोस्त घूरल मिलियो जंहिंसां गॾिजी मूं पंहिंजे दुश्मन खां पलांत वठण जो सोचियो ऐं वॾेरे महबूब खान जो सौट जंहिंजी टेक ते महबूब खान कुॾंदो हुयो उनखे मां ऐं मुंहिंजो दोस्त पूरा बस्त सीने में वञी उनखे दरिया भेड़ो कयोसीं। ऐं हाणे उहो क़यामत जो मंज़र थींदो जो उन्हनि जा नसुल यादि कंदा। सूर्य जा दुश्मन असांजा दुश्मन आहिनि। हाणे उन्हनि जो नस्ल ख़तम कंदासीं। छो त मां
हिक जो पुट जोरे आया जोरे ये असां गॾिजी दुश्मन सां बांध कंदासीं जीअं कंहिं ग़रीब ते ॿीहर ज़ुल्म न थिए इंशाअल्लाह। तव्हां पार वारी ज़मीन वारो जेठ खणाया अचो पार्टी जी दावत लिखे कुझु पैसे दादा सुभाणे असां निकिरी ईंदासीं। तव्हां हीअं कजो जो हेॾां दरिया पार करे वञिजो रस्तो साफ़ आहे नारे वारो रस्तो न वञिजो छो त दुश्मन घणा आहिनि। दादा दुश्मन छा कंदा जेकॾहिं साम्हूं अची बि विया न त उन्हनि जे पुॼण लाइ असां आहियूं जेरा न मोटंदा। भला गंद करण जी कहिड़ी ज़रूरत आहे आम माण्हू न आहियूं तव्हां एमएनए महबूब ख़ान जा ॿाहिरि आहियो कि आम न आहियो ख़ासि आहियो ख़ासि जीअं तव्हांजी मर्ज़ी अदा। तव्हां सही हिन पासे वारे पतन खे हलिया वञो। बसि रुगो इहो ज़हन में रखिजो त का होड़ाई तकड़ न कजो बसि रुगो पार्टीअ जो इजलास कराए वठां पार्टी जी दावत पूरी थींदे ई मां उन्हनि में संभरी हथ विझंदुसि। ठीकु आहे दादा जेका तव्हांजी मर्ज़ी ओॾां ई वेंदासीं पर पतण ताईं ॿ टे माण्हू हथियारनि सां वठी वञिजो। सूर्य अॼु ख़बर पई आहे त शाह मोहम्मद ऐं बदर ख़ान पतन खां टपी पार वेंदा। सूर्य उन्हनि खे टपण जी मोहलत ई न ॾींदासीं। महबूब खान अॼु भटको लाहे पंहिंजे ॿारनि जे लाशनि मथां मातम कढां। यार वेहण जी वेल न आहे निकिरी न वञे। त साईं जीअं बाबा खे बेरहमी सां मारियो न उन्हनि खे ईअं ई मारणो आहे। ईअं ई थींदो मुंहिंजा भाउ ईअं ई थींदो। अचो साथियो ख़बर पई आहे त शादी पियो करीं। यार मां बि तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त जल्दी शादी करे छॾ। पहिरियों तुंहिंजो भत खाऊं पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। चनेसर तूं त वॾो ख़ुशि नसीब आहीं जंहिंखे तूं चाहीं पोइ उन सां ई तुंहिंजी शादी थी थिए। अनवर गणती न कर तुंहिंजो बि जल्दी सायो थींदो। सब्र कयो बाबा साईं असां टोबा मोकिले छॾिया आहिनि लाश मिली वेंदा। महबूब खान मूं टीम जोड़े छॾी आहे जल्द गिरफ़्तारी थी वेंदी। बस बस सूबेदार बस तो जो कानून मरी चुको आहे और मुंहिंजो सौट मरी हो छा थियो हुनजो हा अरे दुश्मन सरियाम पेरनि में घुमंदा था वतन वक़्त न कर सूबेदार वक़्त न कर और वो फायरनि जो तनो खणो सब खां पहिरियां सब तोसां कंदुसि तोसां। महबूब खान मां तोसां वादो थो कयां त 24 कलाकनि जे अंदरि सूर्य वारनि जा लाश
तुझे तत्मन में होगा। बाबा साईं तव्हां सब्र कयो, जीअं तव्हां चवंदो ईअं थींदो, रुगो ई मामिलो हल थिए। मुझा तूं दर पाए सौट कुसजी विया ऐं मां ख़ामोश विया। हाँ तूं तो चवे त मां ख़ामोश करे विया? न, हथियार खणी वञी मेरे खे पाड़े दुश्मन जूं बूटियूं साड़े अच तॾहिं मुंहिंजे यहाँ ते छंडो पवंदो। तव्हां जज़्बात कान थोरो सब्र खां कमु वठो। मां शर्मसार आहियां, जिते हू रहनि था उहो ॿेलो कोहे दूर आहे। वञो वञो वञी सभ खां पहिरियां मुंहिंजे भाइरनि जा लाश हथ कयो, बाक़ी ॻाल्हियूं पोइ थींदियूं। वञो। यार चने सर सॼो ॾींहुं बांसुरी वॼाईंदे छा? बस यार हिन बांसुरी जा सुर ई त आहिनि जेके दिलि खे सुकून ॾींदा आहिनि। हला घर हलण जी कर, घणी देरि थी वई आहे। त पोइ हल माल वराए घर हलूं। त पोइ उथ। जरा कुछ जहिड़ो थिया ॻोठे अमूनी दबा अचका यार, ख़बर ई कोन थी पए अलाए छा थी वञे। ॿुधो दादा 20 साल अॻु वॾेरनि इलेक्शन तां निज़ाम लोहारा खे मारियो हो, उनजो प्लान थियो आहे। इहा त असांखे हाणे थी ख़बर पए त उन जा पुट बि जीअरा आहिनि। तव्हां हिते बीठा आहियो, रेस वॾे हुकुम आहे दरिया ते वञी लाश कढाए अचो। असां टोबा त न आहियूं जो अॼु लाश कढायूं। हुकुम आहे त हलणो पवंदो न त सम्झो था न मुंशी मथे सूर आहे, मथो ई खाई वेंदो। भला हलण में छा आहे, लधा त ठीकु, न त धूड़ वञी पाइनि। त पोइ अचो त हलूं। भली हलो। बदर खान ऐं शाह महमूद जो अहिड़ो त परांत कंदुसि सभिनि ताईं हिन ॻोठ वारा यादि कंदा। वञ जल्दी कर। पेरनि जा कस ढहे छॾिजो, ज़िंदगीअ जा कस दरिया थी वहाइजो, समुंड में छोड़ कजो, छोड़।
था अज घट ना है कहानी जेके 20 सालन को हथ चिकी रहा है वे रत सां धोणा आहिनि रत सां एतिरो होशियारी सां रहणो आहे जीअं विॼ तरफ़ मटाईंदी आहे वेर जूं सभु टकूं टपी महबूब खान जी पुॼाणी करणी आहे झुरला उन दुश्मन मथा ओसी ताईं बारूद हलाईंदासीं जेसी ताईं सिज टकरन में न रहे जो त मां रुक जो पुट आहियां पोइ देर न कयो सुरिया झुरला अॼु सोरे उत्तर रवानो थींदो जिते महबूब जी पुॼाणी थींदी अच सूर्या देर न कर सती छा थियो अदा ख़बर न आहे अलाए केरु आहिनि जेके हथियार खयूं हेॾां अचनि पिया चुप कर सुणल इहा ॻाल्हि कंहिंसां बि न कजांइ भाउ छो भेण तूं हुननि खे सुञाणी छा चयमि न चुप करे बीहो ठीकु आहे आदी मां चुप कई
नाहक जो मां पंहिंजी जान छो विञायां। महबूब खान ॼाणे उन जा दुश्मन मुंहिंजी तूं ॾे हाणे पेरनि ते सो। पलान थींदो, ज़रूर थींदो पलान। अबू बकर मुझे फारन के मारे तो जके मुखे नफरत जू वायु ॾिनो अॼु मां बदले जी बाहि पूरी कंदुसि। तुंहिंजो हिन धरतीअ तां नामो निशान मिटा छॾींदुसि। महबूब खान अॼु प्लान थींदा, प्लान मोनिका अॼु मां तोखे मौत ॾियां ई ॾियां। होशियारी बाट असां बाबा जो प्लान कयो थे, हाणे को भी अरमान कोने को। माणिक तो बाबा जो प्लान कयो तोखे मुबारक हुजे, पर मां पंहिंजी मज़लूम कौम जो प्लान कयो आहे। वरी अहिड़ो को महबूब खान गरीबन खां वोट वठी उन्हनि सां फरेब न कंदो, छो त मां रुक जो पुटु आहियां। ए वक्त तू रब जे आवाज़ सां गॾु शायद रह जा। आखिर जुल्म जो सिज टकन में लही है। ऐ तकदीर तोखे कहिड़ियूं मयारूं ॾियां। जॾहिं मज़लूम पुकार कंदो आहे त धरती धोपंदी आहे, ॾाढ खां ज़ुल्म खां ऐं वक़्त जे कासबर खां ऐं धरतीअ जा सूर्य साणियुनि जा पैगाम खणी पहुचंदा आहिनि। कॾहिं अमन जा त कॾहिं इनकलाब जा सॾ ऐं सॾिया। पुजारी वरी सिंधु जी छोलनि में मिलंदासीं।